वेलकम टू सालियापट इंसाइक्लोपीडिया। संगत चाल आहे खुश आहियो। अॼु पाण प्रॉब्लम कंदासीं जंहिंमें पाण खे पर यूनिट रिएक्टेंस मालूम करनी आहे। छाजी? ट्रांसफार्मर जी MVA ऐं KV रेटिंग मिलियल आहे ऐं रिएक्टेंस भी मिलियल आहे ऐं कहिड़ी बुनियाद ते मतिलबु बेस पाण खे छा वठिणो आहे, हू भी MVA भी मिलियल आहे ऐं KV भी मिलियल आहे। ठीकु आहे, पाण हाणे सर्किट डायग्राम ड्रा करे वठूं। ही ट्रांसफार्मर ठीक है, इनके पाण HT साइड काउंट क्यों था। HT साइड घणी आहे? KV 220 ऐं 22 KV। ठीक है, ऐं ट्रांसफार्मर जी रेटिंग छा आहे जेकी आहे MVA में 400 MVA ऐं ही LT साइड आहे। त जेकी रिएक्टेंस आहे उहो पाण खे कहिड़ी साइड मिलियल आहे? रिएक्टेंस पाण खे LT साइड ही मिलियल आहे। घणी आहे? 0.121 ओम। ठीक है, ऐं बेस जेको आहे पाण खे 100 MVA, हू भी पाण खे कहिड़ी साइड मिलियल आहे? पाण खे HT साइड मिलियल आहे। ऐं 230 KV ही भी बेस आहे, ही भी पाण खे HT साइड मिलियल आहे। ठीक आहे, हाणे जेको बेस आहे हू पाण खे HT साइड मिलियल आहे ऐं जेकी रिएक्टेंस आहे हू पाण खे LT साइड मिलियल आहे। पाण छा करिणो आहे? पाण या त रिएक्टेंस खे हिन साइड शिफ्ट करे वठूं, ठीकु आहे, हिन साइड शिफ्ट करे वठूं, त या वरी पाण ही जेको MVA आहे हिन खे हिन साइड शिफ्ट करे वठूं। पाण लाइ सवलो ई रहंदो त पाण रिएक्टेंस खे हिन साइड शिफ्ट करे वठूं। ठीक है, रिएक्टेंस के पहिरियों पाण हिन साइड शिफ्ट कयूं। कीअं शिफ्ट कबो? जेकी एक्चुअल रिएक्टेंस आहे ही वारी ही पाण लिखंदासीं 0.121। ठीक है, ऐं जंहिं साइड शिफ्ट थिए थी ही हिन साइड शिफ्ट थिए थी त हिन साइड वारी KV लिखंदासीं 220 KV ऐं बाक़ी जेकी KV आहे उही। ठीक है, ऐं इन जो स्क्वायर 22 जो खोड़ो इन 22 ते हिकु भेरे लॻो, ही 10 बचा। 10 जो स्क्वायर छा थींदो आहे? 10 जो स्क्वायर 100 खे हिन सां मल्टीप्लाई कंदासीं, 0.121 खे 100 सां मल्टीप्लाई कंदासीं त जवाबु ईंदो 12.1। ही पंहिंजी छा आहे? रिएक्टेंस आहे। कहिड़ी साइड वारी? जेकी रिफर कई आहे पाण HT साइड। ठीकु आहे, ही पाणी हाणे एक्चुअल रिएक्टेंस थी वई। बाक़ी हाणे पाण खे बेस रिएक्टेंस मालूम कर, पर यूनिट रिएक्टेंस मालूम करनी है। पर यूनिट रिएक्टेंस जो फार्मूलो छा है? एक्चुअल रिएक्टेंस डिवाइड बाय बेस रिएक्टेंस। B फॉर बेस रिएक्टेंस। पाण खे एक्चुअल तो मिलियल आहे। हाणे बेस कीअं मालूम थे? बेस रिएक्टेंस जो फार्मूलो आहे XV KV स्क्वायर। बाक़ी ही KV स्क्वायर कहिड़ो आहे? बेस KV। ठीक है, ही बेस KV, हिन जो स्क्वायर ऐं बेस MVA बाक़ी कहिड़ो? बेस वारो। हाणे 230 आहे बेस KV, हिन जो स्क्वायर ऐं MVA घणो मिलियल आहे? 100 MVA मिलियल आहे। त हिन जो स्क्वायर कंदासीं 230 जो, त छा जवाबु आयो? 5052 ऐं 90, मतलब 52,900। हिन खे 100 सां 1 कयोसीं, डिवाइड कयोसीं त ही कटिजियूं, बाक़ी बचा 529। 529 पंहिंजो छा आहे? 529 पंहिंजी बेस रिएक्टेंस आहे। हाणे हिन फार्मूले में पुट कंदासीं, एक्चुअल लिखूं ऐं बेस सां डिवाइड करे छॾिणो। घणी मिली पाण खे? पाण खे मिली 0.023 पर यूनिट रिएक्टेंस मिली हुई आहे पाण खे। ठीक है, हिन यूनिट ना, हिन जो पर यूनिट ही लिखणो आहे। उम्मीद आहे सम्झ आयो हूंदो। जेकॾहिं को भी मसलो हुजे त मां कमेंट में पुछी सघो था। हाणे पाण ॿिए तरीक़े सां कयूं था त पाण जेकॾहिं ही MVA आहे हिन खे हिन साइड शिफ्ट करे छॾियूं तो पोइ पंहिंजी रिएक्टेंस छा थींदी? ॿिन्ही तरीक़नि सां अचणु खपे। बाक़ी पेपर में तव्हां सिर्फ़ु हिक ई तरीक़े सां करिणो आहे, ही पहिरियों तरीक़े सां ऐं ॿिए तरीक़े सां।
हिन में हाणे बेस जेको केवी आहे केवी हुन खे शिफ्ट करिणो आहे पाण खे LT साइड शिफ्ट करे छॾिणो आहे। कीअं शिफ्ट करिणो आहे, ही बेस केवी आहे हिन खे LT साइड शिफ्ट करिणो आहे त पाण छा करिणो आहे 230 जेकी बेस केवी आहे हिन खे जंहिं साइड शिफ्ट करिणो आहे हुन साइड वारो केवी मथे लिखंदासीं, ही केवी पाण मथे लिखंदासीं ऐं 220 जेको बाक़ी बचिया हू हेठि। ठीकु आहे, हीअ हाणे 22 ते हिकु भेरे खोड़ो लॻो, ही पाण में कटिजी आहे, बाक़ी 10 जे बचा, ईअं थियो मतिलबु 230 खे वंड कयोसीं 10 सां त जवाबु आयो 23। मतिलबु 23 केवी जेको आहे हू पंहिंजो बेस केवी आहे, कहिड़ी साइड वारो LT साइड वारो पंहिंजो बेस केवी आहे। हाणे बेस रिएक्टेंस भी अलग सां फाइंड करनी पवंदी। बेस रिएक्टेंस कहिड़ी साइड वारी LT साइड वारी अलॻि बेस रिएक्टेंस हूंदी, हुनजो फार्मूलो KV², ही भी बेस वारो ऐं MVA त चेंज कोन थींदो, बाक़ी KV चेंज थी वई आहे 23 हिन जो स्क्वायर ऐं MVA साॻो सौ। जवाबु आयो 5.29 ओम। ही बेस रिएक्टेंस आहे कहिड़ी साइड वारी LT साइड वारी। ठीकु आहे, हाणे छा करिणो आहे, हिन साइड वारी अॻे ई पाण खे एक्चुअल रिएक्टेंस मिलियल आहे त पाण पर यूनिट मालूम थी वेंदी। एक्चुअल रिएक्टेंस, एक्चुअल A फॉर एक्चुअल ऐं X बेस। एक्चुअल घणी आहे 0.121 ऐं बेस सां डिवाइड करे छॾिणो, साॻियो ई जवाबु ईंदो आयो आहे 0.023 पर यूनिट। ठीकु आहे, ॿिन्ही तरीक़नि सां तव्हांखे अची वियो। उमेदु आहे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था ऐं चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो बि तव्हां ॾिसी सघो। ॿिया बि प्रॉब्लम मां कयां थो पियो, बसि जल्दी अपलोड कंदुमि। ख़ुदा हाफ़िज़।